सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। माजिद फिलहाल तो को भी खतरो ना है, पर बाबा साईं जो चवण है कॾहिं भी लापरवाही सां कम न वठ। हादसा पुछी ना आहिनि ईंदा, इन करे हर वक्त असांखे होशियार रहणो पवंदो। अकबर हिते अचण खां पोइ असां लापरवाही करणु छॾे ॾिनी आहे। खणी जो दुश्मन माठ में आहिनि, पर उन्हनि खां लापरवाह नाहे रहणो। आया त ज़िंदा हितां न वेंदा, वॾे जी इज़त जे करे पंहिंजी जान बि ॾेई सघूं था। अकबर तूं वॾे घर जे ॿाहिरि हली बीह त असां ॻोठ खे चकर हणी मोटी था अचूं। माजिद तव्हां मां हिकु वञी आराम करे, बाक़ी असां ॿ ॼणा हिते पहिरो ॾियूं था। अधु राति खां पोइ हुनखे सुजाग कंदासीं। अकबर मां बि चकर लॻाए ॻोठ जो वञी आराम थो कयां। ठीकु आहे, तव्हां वञो आराम कयो। अचो माजिद। अफसर साहब वाकई तव्हां मूंखे मारण वारा हो। बाक़ी तो इन ॻाल्हि खे मज़ाक सम्झो आहे। मुंहिंजो ॾोह तुंहिंजो ॾोह मूसा जी मदद करणु आहे। मूसा जी मदद बहावल ऐं दरिया खान बि कनि था। तोखां पोइ उन्हनि ॿिन्ही जो नंबर आहे, तूं खुटको न कर। छा तव्हां मूंखे छॾे नथा सघो? तमामु घणी देरि थी वई आहे बख़्शल। मूंखे आज़ादु कयो, मां तव्हांजा हर शर्त क़बूल करण जे लाइ तयारु आहियां। शर्त क़बूल करण में तो ॾाढी देरि करे छॾी बख़्शल। हाणे तुंहिंजो वक़्तु पूरो थी चुको आहे। हाणे थोरो मौत ते सोचे वठ ऐं पंहिंजे रब खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरी वठ। जवानो हुकुम सर। पोजीशन संभालियो। छा थियो सतार? मूसा उन जे साथियुनि खे मूं ॾिठो आहे। काॾे विया? हिन तरफ़ विया आहिनि। अचो मूसा। जी दुश्मन अची ॻोठ में दाख़िल थिया आहिनि ऐं मीर घर में सुकून सां वेठो हुजे। न अदी न, ईअं कॾहिं बि न थींदो। अदी हट परे ऐं दरवाज़ो अंदर खां बंदि करे छॾिजांइ। या अल्लाह तू खैर कजां, असांजे मथां रहम कजई मालिक, रहम कजई। अधी का ख़बर पई त ही ॿाहिरि वठवठा छाजी आहे? न भेण, ख़बर ई नथी पई छाजी वठवठ आहे। हाशू सांझे खां वठी ॿाहिरि आहे। अधी ॿुधो अथमि त मूसा धमकी ॾेई वियो आहे। किथे हू त ॻोठ में दाख़िल नाहे थियो। कुझु बि चई नथो सघिजे। मूं महिल हाशू जे वापसि अचण खां पोइ ई ख़बर पवंदी। ॿुधाए कबीरो, ॿुधाए त तोसां हिते ॿियो केरु केरु आयो आहे? बख़्शल तूं कहिड़े मक़सद सां हिते आयो आहीं? जेको जंहिं मक़सद जे लाइ आयो हो उहो पंहिंजो मक़सद पूरो करे वियो। मूं मथां हथियार सिधा छो कया अथव? कबीरो के चाहे मां तोखे ज़िंदा कोन छॾींदुसि। न आशू न, हिनखे रईस वटि असां वठी था वञूं। आशू, अचो मूंसां।
कहर करे विया असां सां ज़ुल्म करे विया हाशो मूमल खे माण्हू अगवा करे विया अलाए केर अगवा करे कहर थी वियो असां सां न न ये नथो थी सघे इन्हनि कमीड़नि खे मां कॾहिं बि ज़िंदा कोन छॾींदुसि मीर। आशू जल्दी कर रईस जे हमरान खे चो त गाॾियूं कढनि थी इहो मूंसां निकिरी न वञे मूंखे मूंसा जे हर ठिकाणे जी ख़बर आहे मां हिन खे क़बर ताईं कोन छॾींदुसि जल्दी कर हल कतर तूं बख्शल खे कमरे में वठी वञ जेकॾहिं मीर ऐं आशू हिते होश में पहुता त हिन सां घटि कोन कंदा हाज़िर बाबा नवाब खान जीअं तव्हां आमद त वठी वञ हिनखे आशू जीतो सां गॾु आहे न हिनखे ख़बर हूंदी त मूंसां किथे आहे मूंसां खे ॻोल्हे हथु करणु एतिरो आसान न हूंदो हुन पूरो बंदोबस्तु कयो हूंदो ॻोठ जे ॿाहिरां कार बीठल हूंदी हुन में चढ़ी मूंसां ॻोठ खां परे निकिरी वियो हूंदो इन कम में मूंसां जा मददगार 3 हूंदा हिक खे तव्हां पकड़े विधो आहे ॿियो हूंदो दरा खान जेको मूंसां सां गॾु निकिरी वियो हूंदो ऐं टियों इहो बावर जंहिं पंहिंजे घर जो रुख कयो हूंदो मुंहिंजी सलाह वठो त तव्हां माण्हू वठी अॼु राति ई बावल जे घर में घिड़ी करे हुनखे खणी अचो ऐं हा हुन सां गॾु हुनजी छोरी खे बि खणी अचो इज़त जे बदिले इज़त ओए ॾिसजो त इहो मूसा कीअं थो अची मुंहिंजे कदमनि में झुके मूसा ॿिए जी इज़त खे कीअं बदनाम कबो आहे इहो तोखे हाणे ही नवाब खान ॿुधाईंदो चवे सच तो मां जेका बि ॻाल्हि कंदो आहे सची कंदो आहे पर एतबार खे कोन ॾे छो कूड़ा खे छॾियो छा थियो वरी मूसा मूमल खे भॼाए वियो आहे इन खां पहिरियां जो बंदूकूं खणी हिते पहुचनि नवाब जा माण्हू हितां निकिरी हलो पंहिंजूं जानियूं बचायो वारो करो बेगुल वारो करो न त नवाब खान जेकॾहिं अची वियो न त शहरुअ वांगुरु असांखे बि दुफ़ करे छॾो मखण जेकॾहिं असां तकड़ में भॻासीं न त रेस सम्झी वेंदो त इन ॻाल्हि में असांजो हथ आहे पोइ त असांखे ॻोल्हे ॻोल्हे मारींदो इन जे करे सब्र करे सिज उभरण ॾे पोइ सोचींदासीं त हाणे छा करणो आहे हीअ माई असां ॿिन्ही जो सिर खणंदी अलाए छा तव्हां ॿई पाण में बि हिते सलाहूं कयो मां वञा थो बचुल ॾे उन खां वञी थो माफ़ी वठां जेकॾहिं उन मूंखे माफ़ कयो न त केर बि मूंखे मारे नथो सघे ॿुध वाइड़ा ॻाल्हि ॿुध वाइड़ो वियो हजो हाणे असांखे पाण में सोचणु घुरिजे न असांखे छा करणो आहे ॿुधा त निकिरी हलूं काॾे बि कोन हलंदासीं तूं हिते भली वेह पर तोखे त ख़बर आहे न नवाब खान जी आदत किनी आहे मंदर खे जॾहिं ॿाहिरि खे मारींदो आहे जेकॾहिं ॿाहिरि खे न मारिया न त शहरु जा जेरी हुजे हा हिन महिल त हिन घर में मोतबर लॻी वेठी हुजे हा पर सालून जहिड़ो आहे ऐं शहरु आहे कान माना ॿाहिरि खे मारण जे पोयां लॻो थो वठे तूं मरी पती अलाए छा मुआ ये ॾेॾाइण वारियूं ॻाल्हियूं छो थो करी कुझु कोन थींदो अलाह ख़ैर कंदो बचुल ओ बचुल इन में मुंहिंजो को बि ॾोह न आहे ख़ुदा जे वास्ते हिननि ज़ालिमनि खां मूंखे तूं ई बचाए सघीं थी खुदा पाड़ू पटींदी मुआत जू नेड़ो पुटु ॼणे आ न पाड़े ओड़े या वेल थे आ मूंखे ख़बर हुई छा त को अहिड़ो ज़ालिम पुटु ॼमंदो ख़बर हुजे त शादी कोन कयां ने भागी मुआ वात न इतो पेर ड्राए आशू आयो न त मोर कोई चलींदी निकरे ता पेर ड्राह सालू हिते बि मौत घर बि मौत सालू वञे त आख़िर वञे काॾे वञा थो भाई वञा थो
इन्हनि सदाईं ॿियनि जी इज़तुनि में हथ विधा आहिनि। हाणे मां हिननि खे ॿुधाईंदुसि ॿियनि जी इज़तुनि खे बदनाम करण जो अंजाम छा थींदो आहे। अनवर, हुकुम बाबा साईं। हिन छोरी खे वठी वञी उन जाइ ते विहारियो जिते हाशियो जी भेड़ वेठल हुई। सुबुह जो बहावल जे साम्हूं हिन छोरी जो मीर सां निकाह कयो वेंदो। नवाब खान, मीर, हिननि तुंहिंजी फनीअ खे वनवार मां भॼायो हुयो। गैरत कर, गैरत कर। तोखे तुंहिंजे दुश्मन जी धी सां निकाह करणो पवंदो। इहो नवाब खान जो फ़ैसिलो आहे। नवाब खान, अहिड़ो कुथो कम न कर तुंहिंजे लाइ माफ़ीअ जा सभु दर बंदि थी वञे। शुक्र कर बाबर, शुक्र कर त मां तुंहिंजी छोकिरीअ खे इज़त बख़्शे ऐं मीर सां निकाह थो करायांसि। बाक़ी जेको तव्हां कुतो कमु कयो आहे न, दिलि त चवे थी त छोरी खे मां हिननि शिकारी कुतनि जे हवाले कयां। ये पंहिंजी इज़त खे तार तार थी ॾिसे। नवाब खान, बस ज़बान बंदि रख। या ज़बान काकड़ी का चिके न कढाए। अनवर, हिन छोरीअ खे आशो जे घर विहारियो बनवा में। सुबुह हिन सां हीर जो निकाह थींदो ऐं बावल खे बि उते ई ॿधी छॾियो। वठी वञनि। मूसा भला सच में नवाब खान जे ॻोठ में ट्रकोड़ा वञी विधा आहिनि यार? इहो नवाब खान जो रचायल हिकिड़ो ड्रामो आहे। बाबा साईं, राति नवाब खान जे ॻोठ में वॾी फायरिंग थी आहे। इहा ख़बर न आहे पई त कई कंहिं आहे ऐं मसइलो छा आहे। बाबा साईं, शाम ताईं सभु ख़बर पइजी वेंदी। वॾा, नवाब खान असां लाइ ड्रामो न ठाहे, हिन में को शक बि न सम्झिजो। नवाब खान वॾो कमीनो शख़्स आहे, हर वक़्तु कंहिं न कंहिं जे लाइ पियो खॾ खोटींदो आहे। छो त अमन वारो माहौल त नवाब खान खे रास ईंदो ई न आहे ऐं उन भाॻो चाहींदो आहे त कंहिं न कंहिं तरीक़े सां मिड़ई ॻोठ में खलल हुजे। थी सघे थो मीरे जी शादीअ में मूसा रुखनो विधो हुजे। जेको कुझु बि थियो आहे उनजी ख़बर जल्दी पइजी वई। ॻोठ में एॾी फायरिंग थी आहे, एॾा ट्राकोड़ा थिया, इहा ॻाल्हि लिकी कोन सघंदी। साईं, छा इहा हक़ीक़त आहे त मूसा मोमल खे अगवा करे खणी वियो आहे? बाक़ी तोखे मज़ाक में लॻो हेॾी फायरिंग वठां? साईं, मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त सख़्त पेरे हूंदे बि मूसा मोमल खे कीअं खणी वियो? ज़रीना बेगम, मूसा ॾाढो ख़तरनाक माण्हू आहे, वो कुझु बि करे सघे थो। एॾे ख़तरनाक माण्हूअ सां तव्हां दुश्मनी छो पिया कयो? इन करे ई त मां मूसा खे माराइण थो चाहियां। हिन खां अॻु में जो हू मूंखे ख़तमु करे छॾे, मां मूसा खे पूरो करे छॾींदुसि। भला हिन वक़्तु तयार थी काॾे था वञो? मीर जो निकाह आहे, फलांदे में असां बावल जी छोरी खे अगवा कराए मीर सां हुनजी शादी कराईंदासीं। साईं, वरी बि सोचो, इहो ज़ुल्म न आहे? ज़ुल्म न, पर इहो गैरत जो फलांद आहे। अचो अचो, अलाए छो कोन आहिनि। मां त इन ॻाल्हि ते परेशान आहियां त नवाब खान जा माण्हू अञा हिते पहुता छो न आहिनि। सालो, ओ ॿुधाए साला, तूं छा थो चाही त नवाब खान जा माण्हू हिते अचनि, असांजूं टंगू बाहूं भॼी असांखे रूंडो ई टूडो करे विहारणो आहे? मखण, टंगू भॻऊं त खेर आहे, पर सिधियूं बंदूकूं हणण में देरी न आहिनि कंदा। खैर गुरु अदा, खैर गुरु। जॾहिं खैर थी वियो आहे त पोइ मुसीबत खे छो थो सॾ करी? खेर थियो किथे आहे? अधी पलांद में बहावल खान ऐं उनजी छोकिरीअ खे अगवा करे हिते खणी आया आहिनि ऐं उनजो निकाह मीर सां पिया कराइनि। इहो त सरासर ज़ुल्म आहे। यार मुल्क में कानूनी कोन्हे अचे छा? हितां वारा ऑफिसर नवाब खान जा गुलाम आहिनि। जॾहिं मुंहिंजी न्याणीअ खे ऐं मुंहिंजी ज़ाल खे नवाब खान मारे छॾियो त नवाब खान जो छा बिगाड़ियो जो हाणे हुन नवाब खान में हथ विझंदा? कुझु कोन थींदो। इहा ॻाल्हि हिते जो हिते रहिजी वेंदी। इहो ज़ुल्म न कयो अदा। चुप कर। छा चओ ज़ुल्म? इज़त जे बदिले इज़त। पोइ हिन कमीड़नि खे ख़बर पवंदी जे मूसा मूमल खे अगवा करे वियो। खुदा ॼाणे तो मूंखे का ख़बर कान्हे का। बावल, तू मूसा जे हर गुनाह में बराबर जो शरीक आहे, वो इनका इनकार छो तो करे?
अञा निकाह जी तयारी कोन कई आहे? सरकार छोकरी निकाह लाइ राज़ी कोन पई थिए। त पोइ कयो बावल खे पूरो ऐं छोरीअ खे पीउ जे लाश सां गॾु रवानो कयोसि। ठीक है सरकार, तो जेको तव्हांजो हुकुम। खुदा जे वास्ते बाबा खे न मारियो। मां मीर सां निकाह करण लाइ तयार आहियां। न मां न, इहो छा थी करी? हिक ज़ालिम सां तूं छा थी कंदी आहे? हली मूंखे मारे छॾनि। न बाबा, मां तोखे मरंदे नथी ॾिसी सघां। त पोइ वञ, वार जो जोड़ो पाए तयार थी अच। मां इन सां निकाह करण नथो चाहियां। जेकॾहिं तूं निकाह न कंदे त पोइ हाशू निकाह कंदो। चोरीअ जो निकाह हर हाल में करणो आहे। पोइ तूं करी या हाशू, को फर्क़ु कोन थो पए। सरदार साहब, रात जेका नवाब खान जे ॻोठ में वठ आई, का ख़बर पई त आख़िर इहो मसलो छा आहे? वो मसलो नाहे थियो सजावल खान। नवाब खान जे ॻोठ में चोर दाख़िल थिया हुया, उन्हनि खे भॼाए कढियऊं। सरदार साहब, हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायो, सच में नवाब खान जे ॻोठ में चोर पिया हा या इहो निभागो मुंहिंजे लाइ को ड्रामो पियो थो ठाहे? हा सजावल खान, तव्हां सां कूड़ कोन ॻाल्हाईंदासीं। बाक़ी हा, नवाब खान सां मिलण खां पोइ असल हक़ीक़त जी ख़बर पइजी वेंदी त कंहिंजे लाइ कहिड़ो ड्रामो पियो ठहे। सरदार साहब, हिकिड़ी चङाई कर मूंसां, जीअं हक़ीक़त जी ख़बर पवई न, त उहा ॻाल्हि मूंसां ज़रूरु कजो। तव्हां बेफ़िक्र रहो सजावल खान। तव्हांजे खिलाफ़ को ड्रामो ठहियो बि सही न, त बि मां तव्हांजे खिलाफ़ को क़दम कोन खणंदुसि। सरदार साहब, मूंखे नवाब खान जी परवाह न आहे। जेको वणेसि मुंहिंजे लाइ ड्रामो ठाहे उनखे मोकिले, पर मुंहिंजी संगत खे तंग न करे। मां तव्हां सां वाइदो थो कयां, नवाब खान जे कंहिं बि कूड़े केस में तव्हांजे कंहिं बि दोस्त खे मां कोन खणंदुसि। चङो सूबेदार साहब, कयूं था तुंहिंजी ॻाल्हि ते। छा पियो चए बाबा साईं? कूड़ो निभाग, हिन वक़्तु कहिड़ा अहिड़ा चोर सामान आहिनि जेके नवाब खान जे ॻोठ में घिड़ी वञी चोरी कनि? इहो निभागो असांजे लाइ को न को ड्रामो रचाईंदो। चोर था ॻोठ में करणी पवंदी हिन जी जांच असांखे। आख़िर थिए छा थो? तोखे निकाह जो लख लख मुबारक हुजनि। ऐं हिन ख़ुशीअ जे मौके ते मां तोखे तोहफ़ो ॾियण थो चाहियां। हा सरकार, बिल्कुलु ईअं ई। हाणे मीर जो हक़ बणिजे थो त हिनखे ख़ासि तोहफ़ो ॾिजे। मीर जे तोहफ़े खे हाज़िर कयो। जे तो चाहियो ईअं ई थियो। हाणे असां हलूं था। अॼु तुंहिंजो ई मोचड़ो मूं वराए तुंहिंजे ई मुंहं मथां आयो। इहो गाहो तोखे सॼी ज़िंदगी ख़तम कोन थींदो। हाशो रात नवाब खान जे ॻोठ में फायरिंग हुई। मां जांच कराई है पर अञा सही खबर न पई है। अल्लाह खैर करे। किथे चाचा बहावल सां को मसलो तो न थियो? थी सके तो, कुछ भी थी सके तो।
गुरु जेकर इहा ॻाल्हि आहे न त पोइ राति मां चाचा बावल तरफ़ निकिरी वियुसि। तूं चांहि पी त पोइ ॿई गॾिजी था निकिरूं। अलाह ख़ैर कंदो। बाक़ी हिन महिल सभु कमीणा पाण में गॾु थी विया। तूं सही थो चई। वे वे चांहि पी वे। लालच जो वार तु न पार केॾो बदिलजी वियो संसार। लालच जो वार तु न पार केॾो बदिलजी वियो संसार। जाते काथे आ तकरार है तकरार है तकरार है तकरार है तकरार। छो मां? बाबा मां एॾी बेवड़ी न आहियां जो पंहिंजे वर खे लॼायां। मुंहिंजो निकाह मीर सां थी वियो आहे। खणी जो ही मुंहिंजे भाउ जो कातिल आहे। पोइ बि बाबा मूंखे सॼी ज़िंदगी इन सां ई गुज़ारणी पवंदी। बाबा तूं मुंहिंजे पोइ वापसि अचिजांइ जॾहिं मुंहिंजे मौत अचे ऐं मुंहिंजे जिस्म खे कफन में ढके। आख़िरी दीदार लाइ बाबा हलियो अचिजांइ। बाबा पोइ अॼु खां पोइ इहो सम्झी छॾ त तुंहिंजी धीउ राणी तुले मरी वई। बाबा मरी वई। अमुन मोहब्बत कीअं हिते मोटे हर को बेले खॾ थो खोटे। अमुन मोहब्बत कीअं हिते मोटे हर को बेले खॾ थो खोटे। पदरा सब के जा पिरकार है तकरार है तकरार है तकरार है तकरार। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।